करमपुर वासी सिंधु नाले वारो सहाफ़ी लेखक ऐं निजी टीवी जो स्पोर्ट्स एंकर पर्सन राय वली बपड़ दिल जे दौरे सबबि अचानक ॾालाणो करे वियो। संदसि लाॾाणे सब इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। सिंधु नाले वारो सहाफ़ी लेखक ऐं निजी टीवी जो स्पोर्ट्स एंकर पर्सन राय वली बपड़ जी करमपुर जे ॻोठ मीर रसूलुल्लाह ख़ान बिजाणी जे क्रिकेट ग्राउंड ते क्रिकेट मैच खेॾण खां पोइ खेसि अचानक तबियत ख़राब थी पई, जंहिंखे करमपुर जी निजी अस्पताल आंदो वियो। डॉक्टर जे मशूरे मूजिबि खेसि बहितर इलाज लाइ सखर जी दिलवारी अस्पताल NICVD अस्पताल मुंतक़िल कयो वियो, पर हू इलाज खां अॻु फौत थी वियो। संदसि फौतगी सबबि साफ़ शहरनि तोड़े इलाइक़े वासियुनि में ॾुख जी लहर छायल आहे। मरहूम जी जनाज़ा नमाज़ सुभाणे सुबुह जो अबाणे ॻोठ मोहरो में अदा कई वेंदी। ॿिए तरफ़ करमपुर जे सहाफ़िन जावेद उस्मान बिजाणी, बाबूलाल मदान, सनाउल्ला बिजाणी, ठारचंद बालाणी, सैफुल्ला बिजाणी, निर्मल दास, शाहिद हुसैन नसीराणी, मोहम्मद इब्राहिम शेख ऐं ॿियनि पारां संदसि ॿिए वक़्त ते विछोड़े ते गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।